नाज़रीन, घोटके में कोरोना वायरस जा 61 केस ज़ाहिर थिया आहिनि। तफ़सील ॿुधाइण जे लाइ असां सां गॾु टेलीफोन लाइन ते मौजूदु आहे घोटकी मां मेहरान टीवी जो रिपोर्टर एहसान कलवड़। जी एहसान, तफ़सीलनि खां आगाह कजो। विकास खां पोइ ज़िले जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि मां 31 माण्हुनि में कोरोना वायरस हुअण जी तस्दीक थी आहे, जंहिंमें घोटकी तालुके सां जेके तालुक़ु रखनि था पिया उन्हनि मां 5 ॼणा शामिल आहिनि, जॾहिं त मीरपुर माथिरे जा 6, उबावड़े जो 1 मरीज़ ऐं ॾहेरकी जा 17 ऐं खानगढ़ जा 2 मरीज़ शामिल आहिनि। आउं तव्हांखे ॿुधाईंदो हलां त 12 ॼणनि जो जेको तालुक़ु आहे उहो आदलपुर शहर में जेको सूबाई वज़ीर जाम इकरामुल्लाह दारे जो आहे, उन्हनि जा जेके मुलाज़िम आहिनि उहे उन में शामिल आहिनि। जॾहिं त गुज़िरियल ॾींहुं जेको तालुका अस्पताल घोटकी जो MS डॉक्टर अरबाब मलिक जेको आहे उहो बि कोरोना जो शिकार थी वियो आहे। उनखे अलावा आउं तव्हांखे ॿुधाईंदो हलां त घोटकी ज़िले में जेको हिन महिल जेको टोटल मजबूरी अंग आहे कोरोना जे मरीज़नि जो उहो हाणे 527 थी वियो आहे, जॾहिं त हिन महिल ते 6 जेके आहिनि माण्हू उहे फौत थी चुका आहिनि कोरोना सबबि। कोरोना जो अंग अखर वधण खां पोइ घोटकी ज़िले में जेका आवाम में आहे उहो ख़ौफ़ ऐं हिरास छाइजी वियो आहे। जी एहसान, अवां जी महिरबानी।